धन्यवाद। पोरबंदर जिले में असांजी न्याणी भेण जेको समाज सेविका जो कम घणे टाइम खां कंदी आहे, अॼु से उन्हनि खे असां पोरबंदर जिले माना पोरबंदर पासे जो हींअर अध्यक्ष जी पोस्ट महिला सेल जी ॾेई रहिया आहियूं। भेण, तव्हांखे पोरबंदर में घणा मुद्दा हूंदा, अनेक मुद्दा हूंदा, लेडीसुनि जा, न्याणियुनि जा, ॿारनि जा, छोकिरियुनि जा, त तव्हां कुझु इन ते प्रकाश विझंदा? प्रकाश पंहिंजी जेकी छोकिरियूं आहिनि सो पुठियां आहिनि, पछात आहिनि जे सिखण करण में। त मुंहिंजो इहो मक़सदु आहे छोकिरियुनि खे पार्लर जी तालीम ॾियण जो, गॾु फ्री में किट ॾियण जी सामान, अने सिलाई क्लास भी सिंधी छोकिरियुनि खे फ्री में कराईंदी। ई मुंहिंजे तरफ़ खां योगदान सिंधी छोकिरियुनि। अगरि पोरबंदर में छोकिरियूं अगरि तव्हां उनखे योगदान ॾेई रहिया आहियो, भले ॾेई रहिया आहियो, पर तव्हांखे ख़बर आहे कि असांजे पोरबंदर, जूनागढ़, जामनगर में पोरबंदर जी छोकिरी हूंदी आहे त जूनागढ़ में न ॾींदा आहिनि, जूनागढ़ जी हूंदी आहे त गांधीधाम में न ॾींदा आहिनि। इहो बि मुद्दो असां वटि आयो आहे। इहा ॻाल्हि छा आहे? न, तव्हांखे सभु ख़बर आहे, लिकायो न। असांजे समाज जे अंदरि उतरादी, छापड़ू ऐं अनेक जातियूं आहिनि जेके हिक ॿिए में व्यवहार न कंदियूं आहिनि। इहा ॻाल्हि त सची आहे न। त असां जॾहिं सौराष्ट्र पासे आया हुआसीं त मूंखे अहिड़ो अहसासु थियो, न ईअं न थियणु खपे। सभु न्याणियूं पंहिंजियूं आहिनि, असां सिंधियुनि जूं न्याणियूं ॿी जात खणी वञे, इन खां सुठो असां पंहिंजी न्याणियूं हिक ॿिए समाज जे अंदरि ॾियूं ऐं हिक ॿिए सां गॾिजी वञूं त सिंधी न्याणियूं सिंधी छोकिरनि वटि वेंदियूं। जेके छोकिरा हींअर कुंवारा आहिनि उन्हनि खे छोकिरियूं मिली वियूं ऐं जेके छोकिरियूं हींअर कुंवारियूं आहिनि उन्हनि खे छोकिरा मिली वेंदा। त मुंहिंजी अहिड़ी सोच तव्हांखे मंज़ूर हुजे त तव्हां समाज में इहो कमु कंदा। दादा, मुंहिंजो वीचार कीअं आहे? 100% सचो, बराबरि आहे न? मां इहो सही ॻाल्हाए रहियो आहियां न? भेण, तव्हांजो वीचार छा आहे? मां जेको ॻाल्हाए रहियो आहियां, बराबरि न? धन्यवाद। हींअर राष्ट्रीय सिंधी समाज जी हिकिड़ी मीटिंग थी ऐं हेमंत भाई बि हिते हाज़िर आहिनि। दादा, मां तव्हांखे हिकिड़ो ॻाल्हि थो पुछां कि सौराष्ट्र जिले में ख़ासि करे छोकिरियूं उतरादी आहिनि त छापरुनि में न ॾिनियूं वेंदियूं आहिनि, ऐं जेकॾहिं सखर जूं छोकिरियूं आहिनि त उतरादी में न ॾिनियूं वेंदियूं आहिनि, या छोकिरा आहिनि उन्हनि जूं माइटियूं न थींदियूं आहिनि। छा इहा सौराष्ट्र जे अंदरि ॻाल्हि सची आहे? साईं ॾिसो, इहे साखरू या उतरादी या लाड़ी इहे हिकिड़ो पाकिस्तान सिंध में पंहिंजा उते इहे राज्य हुआ। जीअं हिते राज्य आहे, गुजरात राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे। पोइ पाण महाराष्ट्र जी छोकिरियूं गुजरात में अचनि थियूं, गुजरात जूं महाराष्ट्र में वञनि थियूं। त पाकिस्तान में इहो ख़ाली शहरनि जा नाला, राज्यनि जा नाला हुआ, उहे छॾे आया त उहे पाण हिते सभु सिंधियत हिकु ई आहे। अरे भाई, असांजूं सिंधियाणियूं छोकिरियूं मुस्लमाननि जे घर थियूं हली वञनि, मुस्लमान न्याणियुनि खे खोटा रस्ता ॾेखारे करे खणी था वञनि। इन खां सुठो अथव सिंधी सिंधीअ में पाण गॾिजी वञूं ऐं पंहिंजियूं न्याणियुनि जा दरवाजा खोलियूं, उन जा स्वर्ग जा दरवाजा कढूं। ऐं ॿी तव्हांखे वधीक मां ॻाल्हि कान थो कयां, मुंहिंजे मन में त ॾाढो क्रोध अथव। असांजा छोकिरा बि घटि कान अथव, उन्हनि खे बि न्याणियूं जेकी आहिनि न पैसेदार जूं धियारियूं खपनि। छोकिरा पढ़ियल थी चुका आहिनि त अनपढ़ छोकिरियूं कान थियूं खणनि। इहो विषय में तव्हां ॻाल्हाईंदा? न साईं, छोकिरा हींअर पैसे वारी छोकिरी कान था घुरनि। उहे चवनि था भले गाॾो हलाईंदो हुजे, हुन पीउ त खपे, पर घर में सुख शांतीअ सां हले। बाक़ी जेके छोकिरियूं आहिनि भले ग़रीबनि जूं आहिनि, उन्हनि जूं फरमाइशूं वधी वियूं आहिनि। भले पीउ वटि कुझु कोन्हे, पर हुनखे सावरा खपनि, गाॾियुनि वारा, बंगलनि वारा, दुकाननि वारा, जेके घुमाइनि, रोज़ु होटलुनि में खाराइनि। छोकिरियुनि जूं फरमाइशूं वधी आहिनि, छोकिरा वीचारा उन्हनि जूं फरमाइशूं कोन्हनि खे, छोकिरियुनि जूं फरमाइशूं वधी गई। धन्यवाद दादा, तव्हांजा वीचार। तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो हेमंत भावनाणी। तव्हांजो नंबर? नंबर 94 27 59 2107। तव्हां गुजरातीअ में नंबर न ॻाल्हायो? 94। मां सिंधी पको आहियां। पाकिस्तान इंग्लिश में ॻाल्हायो? सिंधी पाकिस्तान जी भाषा ॿुधो त उहो ॿुधायो। पाकिस्तान जी भाषा जे चाहीं पिर सां मिलां त गूंगो थी तूं गुज़ार, कढ न वाही वात मां कननि सरलादार, आदत का बि अखियुनि खे वञी सम्झाए सेखार, ॾे टुकुर साईं नाव ते के उन प्याणी प्यार, टंगियो पियो ऐं मात गर्भ में टंगिया पियासीं। ओॾी महिल साईं असां कहिड़ा कोल करे आयासीं त साईं असांखे ॿाहिरि कढ, मां माता जे गर्भ में टंगियो पियो आहियां, मां अची करे सुठा कर्म कंदमि, धर्म जो प्रचार कंदमि। पर उहे ॻाल्हियूं कोन कयूंसीं। असां साईं खे बि दगो ॾिनोसीं, साईं वटि असां कोल करे आया आहियूं त टंगियो पियो ऐं मात गर्भ में तो उहा साहित संभाल। धन्यवाद। हाणे चिकन मां अची 4 जो तव्हांजो नंबर ॾींदा वापसि खां? गुजराती में ॾियो, गुजराती में 94 27 59 2107। धन्यवाद। तव्हांखे असां पद ॾेई रहिया आहियूं राष्ट्रीय सिंधी समाज जो, दादा खां वठी ॾींदा, बराबरि न? ओके, धन्यवाद।